अस्सलाम वालेकुम इवनिंग स्पेशल से गॾु आऊं ऐं तव्हांजी पंहिंजी मेज़बान एनी मस्तोई। अस्सलाम वालेकुम, मां आहियां राशिद शाह। इवनिंग स्पेशल ट्रांसमिशन खणी हाज़िर ख़िदमत आहियूं। असां सां जीअं हर हफ़्ते प्रोग्राम में मुख़्तलिफ़ गेस्ट हूंदा आहिनि जिन सां खोड़ सारे मौज़ूआत ते ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं, जिन में फ़न मस्ती मज़ाक बि हूंदो आहे। उन्हनि जी ज़िंदगीअ जे बारे में बि असां खोड़ सारा सवालात कंदा आहियूं, उन्हनि सां हाल अहवाल कंदा आहियूं ऐं हीउ प्रोग्राम खणी करे असां ईंदा आहियूं अंगारो ऐं अरबाज़ जे ॾींहुं। टाइमिंग छा हूंदी आहे यानी? प्रोग्राम में शामिल थियण लाइ स्क्रीन ते ॾिनल नंबर आहे जंहिं ते तव्हां लाइव कॉल करे सघो था। बिल्कुलु कॉल करे तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था ऐं प्रोग्राम जे थ्रू आप तव्हां लाइव कॉल करे तव्हां पंहिंजे जेके पसंदीदा गेस्ट खां बि सवाल करे सघो था उन्हनि जी ज़ाती ज़िंदगी जे बारे में। बिल्कुलु हू तव्हांखे ॿुधाईंदा। असां सां गॾु मौजूदु आहिनि हींअर ज़बरदस्त गेस्ट जिन सां असां ढेरो ढेर सवालात कंदासीं। असां सां गॾु मौजूदु आहे डॉक्टर आसिफ़ मेमून साहिबु ऐं हिननि खां त मां खोड़ सारा सवाल कंदुमि। बिल्कुलु मूं बैग भरे रखी आहे हिननि खां सवालनि जे लाइ। त डॉक्टर साहिबु हिन फील्ड में कीअं आया ऐं हुन खां अलावा एनी केरु आहिनि असां सां गॾु मौजूदु? ॿियो असां सां गॾु मौजूदु आहिनि सूफ़ी सतार जेके आहिनि डांस मास्टर कोरियोग्राफर ऐं उन सां गॾु ही कंदा आहिनि टीचिंग, ॿारनि खे सेखारींदा आहिनि ऐं हिननि सां असां काफ़ी सारा सवाल बि कंदासीं हिननि जी ज़ाती ज़िंदगी जे बारे में, शोबिज़ जे बारे में। त वेलकम सब खां पहिरीं तव्हांखे असांजे प्रोग्राम में तव्हां आयो, तव्हांजी वॾी महिरबानी। बिल्कुलु तव्हां ॿिन्हिनि खे वेलकम ख़ुशामदी चऊं था। इवनिंग स्पेशल टाइम में तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं डॉक्टर साहिबु तव्हांजे लाइ त मूं वटि खोड़ सारा सवाल आहिनि जेके मतिलबु ईअं सम्झो भरियूं ॿधी आयो आहियां मां अॼु सवालनि जे लाइ एंड बिल्कुलु खोलींदासीं। ऐं जेके असां सां गॾु मौजूदु आहिनि जेके डांस जा मतिलबु टीचर आहिनि, ॿारनि खे डांस सेखारीनि था, तव्हांखे केॾो मुश्किल थियो हो डांस करण जे लाइ? बहरहाल सभ खां पहिरियां इहे सवालात कंदासीं पर कुझु मुंहिंजे ख़्याल में परफॉर्मेंस आहिनि जेके ॾेखारण जे लाइ बि असां वटि आहिनि। सतार तव्हां खां असां पुछंदासीं तव्हांजे बारे में त कीअं इन शोबे में तव्हां आयो, केतिरो वक़्तु थियो आहे? तक़रीबन स्कूल टाइमिंग खां कंदा हुआसीं ऐं स्कूल में जेको आहे सो नंढे नंढे प्रोग्राम्स में वग़ैरह में उन्हनि में पार्टिसिपेट कंदा हुआसीं। सो स्टडी में त एतिरो भलो न हुआसीं बसि इन जे करे त डांस में अच्छा त उन में ईअं दोस्तनि में हौसला अफ़ज़ाई कई त भई ॾाढो सुठो परफॉर्म कयो था। अॻियां हली करे पोइ का ख़बर ई न पई ऐं 7-8 साल थी विया हिन फील्ड में। त इहो ॾुखियो आहे वक़्तु ईज़ी आहे तव्हां लाइ? डिफिकल्ट आहे? ॾुखियो बि आहे, इज़ी बि आहे ऐं आउं सम्झां थो त मां हिन शइ खे एंजॉय कंदो आहियां इलाही। बहरहाल एंजॉय त कयो था पर तव्हांखे छा थो लॻे त मतिलबु जेतिरो तव्हां वटि टैलेंट आहे उहो ॿारनि ताईं पहुचाए सघो था या ॿार उहो हासिल ई कनि था, मतिलबु सिखनि था डांस या असां वटि इहो रुझान घटि आहे? डेफिनेटली रुझान बल्कि हाणे थिए पियो ऐं काफ़ी अहिड़ी फैमिलीज़ आहिनि जेके डांस सिखनि था, उन्हनि जा ॿार जेके पाण इनवाइट कनि था पेरेंट्स, इवन पंहिंजा ॿार वठी था अचनि छो जो हैदराबाद जे अंदरि कोरियोग्राफर कोई बि न आहे डांस खे। ऐं ॿी ॻाल्हि त डांस कॉपी करणु हिकिड़ी ॿी ॻाल्हि हूंदी आहे, कोरियोग्राफ करणु ॿी ॻाल्हि हूंदी आहे न। सो उन शइ खां मूंखे इन शइ खे ॾिसी करे ख़ुशी थींदी आहे त मां जे शइ खे खणी पियो अचां अॻियां ऐं इन जा मां जेका शइ ॿारनि खे सेखारियां थो त उहो ॿार कनि था ऐं जॾहिं सुठो परफॉर्म कनि था, ॿारनि जी तारीफ़ थिए थी त मूंखे वधीक ख़ुशी थींदी आहे त मां जेको कमु कयां पियो त एटलीस्ट मुंहिंजो उहो कमु जेको आहे मुंहिंजी महिनत उहा हिकिड़ी रंग लाहे थी ऐं ॿार सुठो सिखनि था ऐं माण्हू पसंदि कनि था उन शइ खे। ऐं बिल्कुलु तव्हां खां बि ढेरो ढेर सवाल कंदासीं मगर हलंदासीं डॉक्टर साहिब ॾे। डॉक्टर साहिब खां पुछंदासीं त हू हिन फील्ड में कीअं आया, पंहिंजी ज़िंदगी मतिलबु डॉक्टरी ज़बरदस्त शोबो आहे। असांजी कचहरियूं त हलंदियूं रहंदियूं पर सतार जो असां ॾींदासीं हिकु डांस ताकि व्यूअर्स खे ऐं असांखे ख़बर पए त उहो डांस कहिड़ो आहे, कहिड़े तरीक़े जो आहे। झिरमिर 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 में वाला बरसे पवन लोला खावे, मोर पपैया मीठा बोले कोयल शोर मचावे। झिरमिर 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 में वाला बरसे पवन लोला खावे, मोर पपैया मीठा बोले कोयल शोर मचावे। अरे खड़ी नीम के नीचे हमको हे कली जात दो बताड़ो माना जानी मान देख ले। ओ तेरे पड़ियो री कणो ना रड़ियो रड़ियो जावे, सासु थारो छेल भमरियो मासा डरियो जावे। ओ तेरे पड़ियो ओ
दम बताड़ो माना छानी मानी देखले खड़ी नीम के नीचे खड़ी नीम के नीचे हूँ तो है कली चाच दम बताड़ो माना छानी मानी देखले। वाह वाह जबरदस्त तमाम मज़ो आयो तव्हांजो इहो गीत ॾिसी करे बिल्कुलु। सिंधू जे किनारे ते सखावती ड्रेस सां गॾु। अच्छा ही जेको तव्हांजो आहे हिकिड़ो सॉन्ग के तव्हां जंहिंमहिल कोरियोग्राफ था कयो त पोइ तव्हां ड्रेस के ऐं या लोकेशन खे घणी अहमियत ॾियो या गीतनि जी शाइरी खे? असल में चइजे त सभिनी शयुनि जी पाण में कम्युनिकेशन हूंदी आहे न। जेको सॉन्ग हुजे अगरि कल्चरली सॉन्ग आहे त ड्रेसिंग गेटअप तव्हांजो उहो ई हुजे। उनखां पोइ न रुगो ड्रेसअप ऐं न रुगो लोकेशन बल्कि तव्हांजी बॉडी फॉर्म बि उहो ई हुजे जेको उन शइ खां रिलेटेड हुजे न। जेकॾहिं तव्हां अलॻि कंदव हर शइ त उन्हनि जी पाण में कम्युनिकेशन न हूंदी शयुनि जी, ड्रेसिंग जी, म्यूज़िक जी, स्टेप्स जी एंड इवन लोकेशन जी, त उहो माण्हुनि खे अट्रैक्ट न कंदो। छो जो असांजी जेकॾहिं सभिनी शयुनि में कम्युनिकेशन आहे हिकिड़ी त सुठी शइ तकलीफ़ थी ईंदी आहे साम्हूं त माण्हू बि पसंदि कंदा आहिनि। अच्छा पहिरियां तव्हांजे ज़हन में छा लोकेशन रखंदा आहियो या पहिरियां तव्हां स्टेप यार ही स्टेप आहिनि मूंखे लोकेशन अहिड़ी खपे, या पहिरियां तव्हां लोकेशन रखंदा आहियो त हाणे हीअ लोकेशन आहे मूंखे स्टेप अहिड़ा करणु खपनि? पहिरीं ॻाल्हि त जॾहिं असां सॉन्ग ॿुधंदा आहियूं त माइंड में स्टेप ठाहींदा आहियूं त पोइ उन खां पोइ अप्लाई कंदा आहियूं पाण शीशे साम्हूं बीह करे त हिते कहिड़ा स्टेप सुटेबल आहिनि, हिन म्यूज़िक ते हीअ स्टेप, हिन म्यूज़िक ते हीअ, बोल ते हीअ, त उन खां पोइ असां उनखे ड्रेस फाइनलाइज़ कंदा आहियूं त भई ड्रेसिंग कीअं कजे, स्टेप कीअं। बिल्कुलु बिल्कुलु सही। अच्छा शाह साहब तव्हां हाणे डॉक्टर साहब ॾे बि वञो, उहो बिल्कुलु असांखे ॾिसे पियो असांजी बिल्कुलु केतिरी डॉक्टर साहब गुफ़्तगू ॿुधे पियो, ख़ामोश वेठो आहे। बिल्कुलु खोड़ सारा सवालात कंदासीं डॉक्टर साहब सां। सर सभ खां पहिरियां असांजो हिकिड़ो सवाल इहो आहे, मां बार बार इहो ई सोचे बि रहियो आहियां त तव्हां 19 माशाल्लाह ग्रेड जा ऑफिसर आहियो, डॉक्टर आहियो ऐं डॉक्टर हिकिड़ो बहितरीनु शोबो आहे, पर इनखे छॾे तव्हांजी कीअं दिलचस्पी हिन साइड ते थी? तव्हां डायरेक्टर बि आहियो, राइटर बि आहियो ऐं थिएटर जा खोड़ सारा तव्हां ड्रामा कया आहिनि, तव्हां अवेयरनेस मैसेज वारा जेके ड्रामा कया आहिनि पब्लिक खे जीअं तव्हां मैसेज ॾियो को त जंहिंमां अवेयरनेस अची सघे, अहिड़ा तव्हां ड्रामा कया आहिनि। मतिलबु इहा मोहबत तव्हांजे दिलि में कीअं आई? इहो मोहबत जीअं सतार ॻाल्हि कई त नंढे हूंदे खां वठी इन फील्ड सां हिकिड़ो रिलेशन रहियो, दिलचस्पी रही माना स्कूल लाइफ खां वठी। स्कूल में ज़ाहिर आहे मुख़्तलिफ़ क़िस्म जा टेबलोज़ या अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम्स थींदा हुया त उन में शिरकत कंदा हुआसीं। ऐं ज़ाहिर आहे जीअं जीअं माण्हू वॾो थींदो वियो, कॉलेज यूनिवर्सिटी या मुख़्तलिफ़ इदारनि में जॾहिं वियो त उते बि ज़ाहिर आहे अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम्स थींदा हुआ, फंक्शन्स थींदा हुआ त उन में पार्टिसिपेट कंदा हुआसीं। छो त नंढे हूंदे खां वठी सिंधीअ में चवां त हिरियल हुआसीं। त ईअं कंदे कंदे ज़ाहिर आहे। ऐं ॿियो माना बीइंग अ डॉक्टर ज़ाहिर आहे असांजी जेका रिस्पॉन्सिबिलिटी आहे सोसाइटी जे तरफ़ उहा आहे जेका सम्झी वञे थी त असांजो मुंहिंजो कमु आहे सिर्फ़ु इलाजु करणु, पर मां सम्झां थो त इलाजु करण खां पहिरीं असांजो कमु आहे माण्हुनि खे उन्हनि बीमारियुनि खां बचाइणु। जेकॾहिं असीं माण्हुनि खे, कम्युनिटी खे, सोसाइटी खे बीमारियुनि खां बचायूं त शायदि माना हर भरू इलाज जी या अहिड़े क़िस्म जी सूरत जी वैक्सीन जी ज़रूरत न पवे। उन चकर में छा थियो त डॉक्टरी वारो कमु, मरीज़नि खे ॾिसण वारो, इलाजु करण वारो त कंदा रहियासीं, पर उन सां गॾोगॾु असां वरी इहो सोचियोसीं त छो न ॻोठनि में वञी माण्हुनि में, आवाम में माना हिकिड़े क़िस्म जी अवेयरनेस ॾिजे त जंहिंमें माण्हुनि खे बीमारी अचण खां पहिरीं उन्हनि खे ॿुधाइजे त भाई अहिड़े क़िस्म जी बीमारी अचे पई या थींदी आहे, उन खां तव्हां कीअं था बची सघो, पाण खे कीअं था बचाए सघो, जेकॾहिं थिए त तव्हां मिसाल एमरजेंसी में घर में छा था करे सघो। त अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं पहिरीं त वञी ईअं ॻाल्हाईंदा हुआसीं, पर जीअं त मिसाल मूं वटि हिकिड़ो ईअं सम्झो त हिकिड़ो फन हुयो, हिकिड़ो तरीक़ेकार हुयो, त मूं छा कयो त इहे साॻियूं शयूं ॻोठनि में, बहिराणियुनि में वञी हिकिड़े नंढड़े ड्रामे जी शक्ल में माण्हुनि जे साम्हूं पेश कयो। बिल्कुलु सही। अच्छा इहो हिकिड़ो प्रोग्राम असांजा को के ड्रामा में असां दिलचस्पी था वठूं, ड्रामा था कयूं, उन में त चलो हिकिड़ो लाइव सिस्टम न आहे, रिकॉर्डिंग थी थिए, पर तव्हांजो जेको हिकिड़ो प्रोग्राम आहे उहो आहे थिएटर, हिकिड़ो लाइव, उनखे तव्हां कीअं था फेस कयो? कॾहिं कॾहिं मतिलबु की डिफिकल्ट न लॻो, ॾुखियो न लॻो तव्हांखे? डिफिकल्ट ज़ाहिर माना सभिनी इन इहे जेके बि शोबा आहिनि परफॉर्मिंग आर्ट जा, ऐं माना उन में तव्हां टीवी वठो, रेडियो वठो, फिल्म वठो या स्टेज वठो, त इन्हनि सभिनी में ॾुखे में ॾुखियो कमु स्टेज जो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। छो त उन में तव्हां लाइव हूंदा आहियो माण्हुनि सां, ऐं माना उन में टेक रीटेक जी का बि माना गुंजाइश न हूंदी आहे, ऐं रिकॉर्डिंग न हूंदी आहे, डायरेक्ट लाइव हूंदा आहियो तव्हां, जेको मिसाल तव्हां चई छॾियो उहो ऑन एयर थी वियो, नंढड़ी ग़लती जी गुंजाइश न आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ज़ाहिर हुन में कॉन्शियस बि रहणो पवे थो। ऐं ॿियो वरी इहो थींदो आहे त मिसाल तव्हां टीवी ते, रेडियो ते, फिल्म में
जेको कुझु हलायो त ठीकु आहे ख़ैर आहे, पर जेकॾहिं तव्हां ऑन स्टेज परफॉर्म कंदे माण्हुनि जे मिज़ाजनि जे ख़िलाफ़ ॻाल्हि कई त ज़ाहिर आहे उतां ई तव्हांखे रेस्पॉन्स मिलंदो जल्दी, त उन जे करे उहो कॉन्शियस बि रहणो पवंदो आहे। इहे सभु शयूं आहिनि, ज़ाहिर तकलीफ़ूं आहिनि, पर ज़ाहिर आहे असांजो करे 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 हिकिड़ो यूज़ थी विया आहियूं त हाणे त बिल्कुलु माना बिल्कुलु उहो सही कोन था थो चओ थिए। तव्हां। असांजी गुफ़्तगू हलंदी रहंदी, पर असां वञूं था हिकु नंढड़ी जी ब्रेक जी तरफ़। ब्रेक खां पोइ मोटी मिलूं था, राजू असां सां गॾु गॾु। वेलकम बैक नाज़रीन। सर तव्हां खां असां ॿियो बि हिकिड़ो नंढो सवाल कंदासीं, पर असां वटि आहिनि कुझु सवालात तव्हां खां पुछण लाइ। सो राशिद बिल्कुल खोड़ सारा सवालात मां पहिरीं चयो, पर हाणे उहो वक़्तु अची चुको आहे जो असां भरी खोलींदासीं हुन सवालातनि जी ऐं तव्हांखे ॾियणा पवंदा हुननि सवालातनि जा जवाब। त पहिरियों सवाल मुंहिंजे ख़्याल में यानी तव्हांखे करणु खपे, छो जो पहिरियों सवाल ॾाढो ज़बरदस्त आहे ऐं इहो सवाल तव्हांखे करणु खपे। अच्छा सर, पहिरियों आहे सवाल, अगरि तव्हांखे अकेलो सहरा में मोकिलिजे त पाण सां गॾु कहिड़ो शख़्स वठी वेंदो हमसफ़र? तव्हां अगरि अकेलो सहरा में वञो पिया ऐं तव्हांखे मौक़ो ॾिजे त को हिकिड़ो लाइफ में तव्हांखे हमसफ़र वठी वञिणो आहे जेको तव्हांजी पसंदीदा हुजे। माना उहो पंहिंजे घर जो हुजे, ॿाहिरियों बि माण्हू हुजे। पूरी दुनिया आहे, पूरी ऑप्शन दुनिया नंबर 1 आहे। आहे, 3 ऑप्शन आहिनि जी, जिन जी। मां ऑप्शन नंबर 1 आहे अहमद मुगल, ऑप्शन नंबर 2 आहे निगत नाज़, ऑप्शन नंबर 3 आहे शमन मिराली। वाह, अहमद मुगल खे चवंदुसि हल मूंसां गॾु रह। सहरा ते कलाम बि ॻाईंदो हले, रिझाईंदो बि हल। बिल्कुलु ज़बरदस्त सवाल। मुंहिंजो सवाल अची वञे छा मार्केट में? तव्हांजा सवाल बि बिल्कुलु आहिनि, पर असां पहिरीं वजह सां पुछो अहमद मुगल छो? अहमद मुगल जो ज़ाहिर आहे माना हर कंहिंजी पंहिंजी हिकिड़ी पसंदि आहे ऐं अहमद मुगल जा कलाम या उनजी गायकी या उन जा जेका ॻाए थो शाइरी उहा वणंदी आहे, उन जे करे मां चाहींदुसि त उहो हले त बोर न थिया मां। सही सही। चलो हाणे राशिद शुरू थी वञो। ॾाढो ज़बरदस्त सवाल आहे डॉक्टर साहब, एंड लाइफ में इहो हर हिक खां मरहलो गुज़रियो आहे, डेफिनेटली असां खां बि गुज़रियो आहे। ऐं अव्हां कहिड़ी चोरी कंदा आहियो? कहिड़ी चोरी? लाइफ में कहिड़ी चोरी कई अथव? नंढपिण जवानीअ में का न का शइ त ज़रूर, कंहिंजी कॉपी, कंहिंजी पेन, का पेन बणी वई हूंदी यार, ॾाढी न ज़बरदस्त न पेन इन आहे। जो जवाब सतार ॾींदो असांखे। सतर खां हा वठो? इन का सतार बस, चलो कंफ्यूज थी वियो। पोइ सही आहे। ऑप्शन असां बिल्कुलु हेॾां बिल्कुलु तव्हां ॾींदा असां सवाल मोकिलियो वापसी। असां बैक सवाल खे कयो सर, वापसी सवाल ॾियो, असां तव्हां ॾींदा मोकिलियो। अव्हां कहिड़ी चोरी कंदा आहियो? ऑप्शन बि तव्हांखे ॾियूं था, किताब, ॿियो ऑप्शन ॾाढो सुठो आहे, मे बी थी सघे थो दिल, या टॉफियूं, खट मिठड़ा जंहिंखे चवंदा आहियूं। ऑप्शन त घणा ई आहिनि, पर इन्हनि टिनि मां तव्हांखे अच्छा इन्हनि टिनिनि मां ॾियणो आहे। किताब, दिल, खट मिठड़ा, टॉफियूं। किताब। किताब? न न न, मूंखे त ॿियो जेको लॻे थो सुटेबल आहे। छो जे स्टडी जे मामले में तव्हां थोरो परे रहिया आहियो त पोइ हाणे जवाब ॾियण खां कतरा। वधीक इहा ॻाल्हि आहे, तव्हां माशाल्लाह जेको डांस टीचर आहियो, त मतिलबु हिन ऑप्शन ते मूंखे लॻे थो त को डाउट आहे, थोरी छिक हूंदी, इनमें तव्हां का थोरो चाल हुनखे लिकायोसि पिया। ऐं आर्टिस्ट त हूं बि हर कंहिंजो दिलि चोरी कंदा चोरी आहियो। चोरी कंदो कंदो आहे। आहे, बिल्कुलु। त तव्हांखे इहा शइ पसंदि आहे, दिलि चोरी कया? त किताब त असां वठी पढ़ंदा आहियूं न, दिलि थी सघे थो। अच्छा ॿियो सवाल करे वठां? सेम सवाल सर का बि आहे। सर अगरि तव्हांखे इहे ऑप्शन असां ॾिना आहिनि, सेम सवाल आहे, कहिड़ी शइ चोरी कंदो? माना किताब, दिल ऐं टॉफियूं? हा। मां त टॉफियूं चोराईंदुसि। अच्छा टॉफियूं छो? किताब पढ़ी चुका आहियूं, हाणे उमिरि कान्हे। दिल सतार वारी ॻाल्हि त असीं हूअं ई दिलि चोराईंदा आहियूं सभिनी जी, ऐं बाक़ी पोइ रहियूं शुगर टॉफियूं। थी वई त पोइ छा कंदो? न न शुगर पवंदी, भले भई थिए, छा आहे पई वधंदी। अच्छा जेको पहिरियों सरकार सां सवाल कयोसीं अकेले सहरा वारो, अगरि तव्हांखे अकेले सहरा में मोकिलिजे त पाण सां गॾु कंहिंखे वठी वेंदो? अहमद मुगल के, निगत नाज़ के, शमन मिराली के? निगत नाज़ के। आए आए सही आहे, सही आहे, सही आहे। मां मूंखे ख़बर हुई न, छो जो निगत नाज़ पाण बि सुठी परफॉर्मर रही आहे के टाइम में, इवन पाण सुठी डांसर आहे, सुठी आर्टिस्ट आहे, ऐं सिंधी मीडिया में फर्स्ट कॉन्फिडेंट छोकिरी जेका साम्हूं अची करे जेको आहे न डांस वञी कंदा हुआ। सिंगिंग खां गॾो गॾु जेको आहे सो डांस बि करे थी। सहरा में स्टेप सेखारींदा। सही, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा अव्हां जी पसंदीदा शइ कहिड़ी आहे? 3 ऑप्शन आहिनि, कुल्फी, चना चाट या बर्गर। कुल्फी चई सघिजे। ऐं सर इहो सेम सवाल तव्हां कई आहे। हा मां कुल्फी सही आहे, बाक़ी ॿियूं शयूं चॿाइण जूं आहिनि त असांखे ॾंद ई कोन्हनि, छा चॿाड़ींदासीं?
ॾाढो ॿियो ज़बरदस्त हिकिड़ो सवाल आहे त कंहिं खां वधीक डिॼंदा आहियो, उस्ताद, किरड़ी या वालिदीन खां? उस्ताद खां। उस्ताद खां। ऐं सर तव्हां? इन्हनि खे थोरो सरदे जिन में सवाल वञे थोरो चेंज वञे, उस्ताद, वाइफ, वालदैन। वही मूं सोचो पे हा मुंहिंजे ज़हन में गलत ऑप्शन हाँ, है। मां इन करे ऑप्शन ई ॾिनो, टे ऑप्शन आहिनि पर टे ऑप्शन उहे हुअण उस्ताद, खपनि। वाइफ, वालिदीन। हाँ तो बस हर शरीफ माण्हू पंहिंजी वाइफ खे शरीफ ॿिए नंबर ते वालदेन, टे मतलब नंबर ते शरीफ, उस्ताद। बिल्कुलु, मतलब के को शरीफ न हुजे, उनजी वाइफ हुजे त पोइ न डिॼंदो। न शरीफ डिॼंदो आहे, छो जो ख़बर आहे भई केॾांहुं बि वञूं पर फिरी सिरी घर ई वञिणो घर ई आहे। हा इन में को शक न आहे। एंड मां हिकिड़ो वरी ॿियो बि सवाल कयां थो, अगरि मिसाल तौरु पंहिंजी सालगिरह कंहिंसां गॾु तव्हां मल्हाईंदव, तव्हांजी सालगिरह आहे, तव्हांखे टे ऑप्शन ॾींदुसि, तव्हां पंहिंजी सालगिरह, हाणे तव्हां सोचो, ईअं न तव्हां पंहिंजे बारे में न सोचींदो, मां तव्हांखे ऑप्शन ॾींदुसि, उन में तव्हां ॿुधाईंदव। सभ खां पहिरियां तव्हांखे ऑप्शन मतिलबु ॾियूं था त सबा ख़ान, ठीकु आहे, मामा लालू या मासी खैरा, शबीरा चन्ना? मासी खैरा। मासी खैरा छो जो मां पाण चन्ना आहियां ऐं बस इहा। ऐं ॿी ॻाल्हि इहा जो पाण कॉमेडियन आहिनि ऐं सीनियर मतलब घर जी ॻाल्हि घर में ई रखंदो। हा ॿाहिरि न निकिरेगा। ज़बरदस्त। सर इहो ई सवाल अगरि असां तव्हां खां पुछूं था? हाँ मां चाहींदुसि मनाना पासी अचे मूं वटि मामा लालू, त ज़ाहिर हुन सां गॾिजी मल्हाइजे, छो त असांजी महफ़िल में हूंदा सभु मर्द, बिल्कुलु, त उन में ज़ाहिर आहे खिल भोग त वरी उन हिसाब सां थींदो न, हक़ीक़त त मायूं त कोन करे सघंदियूं। वाह वाह वाह। माना तव्हां भाभी डप ईअं ई आहे, बिल्कुलु ईअं ई ईअं आहे। ई सम्झो। ॾिसो न, सभ खां पहिरियां हुन पहिरें सवाल में ॿुधाए छॾियो त जेको शरीफ़ मर्द आहे पंहिंजी घरवारी खे घरवारी खे ॾिजंदो आहे। ॾिजंदो आहे। इहो सर असांखे अॻ में इशारो ॾेई छॾियो आहे त मतलब हिकिड़ो सवाल कयो अथव। बिल्कुलु। हा, हाणे सवाल करण जो ऑप्शन बि कोन्हे, सर खे बि त घर वञिणो आहे। अच्छा हिकिड़ो मोटो सवाल आहे, ॾींहं जी शुरूआत कीअं कंदा आहियो, इबादत सां या ऑनेस्ट खंघ सां या वॉशरूम में वञी ॻाइण सां? म्यूज़िक सां। म्यूज़िक जेको सां। ऑप्शन आहे न, पर इहो आहे जो उथण सां ई कोशिशि कंदो आहियां त मां म्यूज़िक ॿुधां, सॉन्ग ॿुधां, कोई बि ऐं जेको वणंदो आहे त सुठो लॻंदो आहे, फील थींदो आहे। अच्छा इहो ई साॻियो सवाल सर खां कयूं था। सर थोरो हिन में तव्हांखे ऑप्शन चेंज था ॾियूं, न ॾींहं जी शुरूआत कीअं चेंज न कंदा ॾियो, आहियो, मां हिते ई थो ॿुधायांव न। इबादत सां, वाइफ सां या वॉशरूम में वञण सां? न न तव्हां जेका ॻाल्हि कई न खंघ वारी, जी। त उथण सां खंघ कंदो आहियां त वाइफ उथे त उते मूंखे मानी पचाए ॾे, मूंखे ऑफिस वञिणो आहे। मतलब इहो उनखे अलार्म ॾींदा आहियो? उन्हनि खे हिकिड़ो फ्री पैकेज हूंदो आहे, भई अलार्म ई लॻल आहे, रिंग ट्यून आहे। बिल्कुलु। अच्छा माना खंघ तव्हांजो हिकिड़ो क़ौमी नगमो इहो। हाँ बिल्कुलु बिल्कुलु, अलार्म जस्ट लाइक अलार्म आहे। अच्छा अवां पंहिंजो घर किथे ठाहिणु चाहींदव? टे ऑप्शन, जबल ते, सहरा में, समुंड किनारे। बेशक समुंड किनारे। अच्छा समुंड किनारे ये चयो। समुंड किनारे अक्सर सभिनीनि खे वणंदियूं आहिनि जेके समुंड किनारे ते हुजनि, इन जी का ख़ासि वजह कहिड़ी आहे? इन जी ख़ासि वजह इहा आहे जो व्यू सुठो ईंदो आहे, आसमान बि सफ़ा ईअं जबल ते स्काई view ब्लू, सुठो ऐं ईंदो आहे। पाणी बि स्काई ब्लू, ऐं उनजे चहिरा ते पखी आहे, थधियूं हवाऊं, ॾाढो सुठो व्यू लॻंदो त आहे। जबल ते बि सुठो ईंदो। हा जबल ते अगरि तव्हां चओ ॾिसंदव चारो पासे तव्हांखे ज़बरदस्त व्यू लॻंदो, समुंड खां वधीक। सोनामी ॾिसण जी हद ताईं, ॾिसण ॾिसण जी हद ताईं। हा सोनामी अची वई पोइ जबल ॾे भॼंदा, तौबा कंदो। पोइ जबल ॾे भॼंदा, हाणे पोइ असांखे जेको वरी नसीब- हिते रहणो आहे। इहो ऑप्शन आहे। इहो ई सवाल अगरि तव्हां खां सर के वञे त? सर सवेर तव्हां मूंखे सहरा में मोकिले छॾियो हो, हाणे तव्हां चाहींदुसि उते ई घर ठाहियां, ऐं उते मूंसां अहमद मुगल गॾु हो, हा उनखे वापसि करे पंहिंजे वाइफ खे घुराईंदुसि। ज़बरदस्त। अव्हां खे हर सूरत में हिकु तब्दीली आणी पवंदी, कहिड़ी आणींदव? मतिलबु तव्हांजी लाइफ में का तब्दीली ज़रूरु अचणु खपे त उहा कहिड़ी आणींदव? टे ऑप्शन आहिनि, पहिरीं गंजा थियो, वार लाहे छॾियो, ठीकु आहे। ॿियो आहे कननि में वाला पायो, ॿियो कननि में वाला पायो, टियों ही जेको ऑप्शन आहे क्लीन शेव, अगरि तव्हां क्लीन शेव थी वञो त आउं चवां थो हिनखे अगरि थोरो चांस हुजे त अञा वधीक मज़ो थिए। थर्ड आई थिंक बेटर आहे, छो जो क्लीन शेव। न शेव त तव्हांजी अॼु क्लीन ई आहे, थोरी आहे बस, सर त ऑलरेडी आहिनि। इन करे ॿिन्हिनि खे ॾिसी करे मां चयो हीउ सवाल थोरो चेंज हुअणु खपे। त इहो ऑप्शन मूं ते त कोन थो लॻे, बाक़ी गंजो बि हूअं ई थी वेंदुसि। अॼु त
भाई टियों बाक़ी कननि में वाला पाइण उहो बाक़ी रहे थो उहो ई करे सघिजे थो। असांजी गुफ़्तगू हलंदी रहंदियूं पर हाणे हिकु टाइम थियो आहे न्यूज़ ब्रेक जो। बिल्कुलु न्यूज़ ब्रेक खां पोइ मोटी मिलूं था, रहिजो असां सां गॾु इवनिंग स्पेशल में। वेलकम बैक नाज़रीन, असांजा सवाल जवाब हलदा था रहनि, गुफ़्तगू जारी आहे ऐं सर खां ऐं सतार खां काफ़ी सारा सवाल कनि। हाणे वेंदासीं पर्सनल ज़िंदगी जे बाबति। सर तव्हां माशाल्लाह तमामु स्टार आर्टिस्ट आहियो ऐं गॾोगॾु तव्हां डायरेक्टर आहियो, राइटर आहियो, स्टेज ड्रामा कंदा आहियो, त इन में आसिफ साहब तव्हां पंहिंजी जेकी लाइफ में मतिलबु मरहलनि में कहिड़नि खे तव्हां जेको सो चैलेंज ॾिनो, तव्हांजे लाइ सभ खां पहिरियों परफॉर्मेंस जेको तव्हां स्टेज ड्रामो ठाहियो उन जे लाइ तव्हांखे पहिरियों परफॉर्मेंस ॾियण जे लाइ तव्हांखे कहिड़े चैलेंज जो सामनो करणो पियो? जीअं त मूं तव्हांखे ॿुधायो त नंढे हूंदे खां वठी इहो सिलसिलो हलंदो पियो अचे, स्कूल लाइफ खां वठी कॉलेज लाइफ ऐं पोइ वरी जॾहिं प्रोफेशनली कमु करणु शुरू कयोसीं त मां नथो सम्झां त मूंखे को चैलेंज आयो हुजे या अहिड़ो को प्रॉब्लम थियो हुजे, छो त अॻु में ई मिसाल माण्हू यूज़ टू हुयो त उनजे करे एस एतिरो को ख़ासि माना। बिल्कुलु, अगरि तव्हां जेको पहिरियों ड्रामो लिखियो, छो जो राइटर बि आहियो माशाल्लाह, पोइ उहो तव्हां कंहिंखे ॾेखारियो त भई हीउ जेको ड्रामो मूं लिखियो आहे छा हीउ वाक़ई मां जेको सो हा सही आहे, हिननि में कई ग़लतियूं वरी छा? हा, ज़ाहिर आहे जॾहिं मुंहिंजो इन फील्ड सां या इन सां वास्तो रहियो आहे त ऐं ॿियो अदब सां बि पढ़णु लिखण सां नंढे हूंदे खां वठी बि इहे शयूं रहियूं आहिनि। काफ़ी सारा दोस्त अदीब दोस्त माना दोस्त रहिया आहिनि त उन्हनि सां ज़ाहिर आहे हिकिड़ो राब्तो वास्तो। उन खां अॻु में माना इन्हनि ड्रामा लिखण खां अॻु में शॉर्ट स्टोरीज़ मां लिखंदो रहियो आहियां, उहे सभु शयूं ज़ाहिर आहे उहे दोस्तनि खां ॾेखारिबियूं बि आहिनि, चेक बि कराइबियूं आहिनि, उन में तस्हीर बि कराइबी आहे। त हिन में बि ईअं थियो, जॾहिं मूं फस्ट टाइम लिखियो को ड्रामो त ज़ाहिर आहे अहिड़ा दोस्त जेके पहिरीं ड्रामा लिखंदा हुया या जिन दोस्तनि खे इन्हनि शयुनि जी ख़बर हुई त उन्हनि खे मिसाल ॾेखारियो, उन्हनि खां मिसाल उन में करेक्शन्स या जेके उन में ग़लतियूं हुयूं उहे दुरुस्त करायूं, उन खां पोइ वरी उनखे ड्रामाई अंदाज़ में करे परफॉर्म बि कयो। अच्छा, डेफिनेटली तव्हां पंहिंजी लाइफ में ॾिसो जेके स्टेज ड्रामा आहिनि सिर्फ़ु बॉयज़ त कोन हूंदा, गर्ल्स बि हूंदियूं, कॾहिं भाभीअ तव्हांखे रोकियो? तव्हां सिर्फ़ु बॉयज़ ई आणियो? असां त ॿुधो आहे जो हिननि जे घर में बि ड्रामा हलंदा आहिनि। हा, पोइ त टेंशन ई न आहे, जेका हिननि जी पोइ क़दुरु हूंदो, उहा बि छा नालो आहे थिएटर कंदी आहे, हिननि सां गॾु जॉइन हूंदी आहे। त माशाल्लाह घर में ड्रामे जो कीअं हिसाब? घर में ड्रामा कोन कंदा आहिनि, घर वारा ड्रामा कंदा आहिनि। उहो बि हिकिड़ो ड्रामो आहे, उहो बि हिकिड़ो लाइफ जो थीम आहे। बिल्कुलु, ज़ाहिर आहे ॾिसो न हिकिड़ी माना हिकिड़ी शइ तव्हांजे साम्हूं मां हिकिड़ी क्लियर कयां त असां वटि ओवरऑल जनरली जेको इन पंहिंजी मीडिया आहे, इन मीडिया जे हवाले सां या जेको म्यूज़िक जेका मिसाल परफॉर्मिंग आर्ट जी मीडिया आहे उन में जेके कमु माण्हू कनि था न, उन्हनि जे हवाले सां हिकिड़ा माण्हुनि जे ज़हननि में हिकिड़ा अजीब क़िस्म जा कॉन्सेप्ट्स आहिनि, ग़लति क़िस्म जा कॉन्सेप्ट्स आहिनि, ठीकु आहे। पर असांजे ज़हन में उहो कॉन्सेप्ट कोन्हे। जेकॾहिं मुंहिंजी ज़ाल, मुंहिंजी धीउ, मुंहिंजी भेण माना जेकॾहिं कमु करे थी इहो त मुंहिंजे लाइ इहो माना ग़लति हिकिड़ो ॻाल्हि कोन्हे। उन जे करे मिसाल मुंहिंजी भेण बि इहो कमु कयो, मुंहिंजी ज़ाल बि करे पई, हाणे बि करे पई, ऐं मुंहिंजी धीउ आहे उहा बि कंदी आहे, ऐं ज़ाहिर उहे पढ़ियल लिखियल माना आहिनि। मुंहिंजी मिसाल भेण तव्हांखे ॿुधायां थो, डॉक्टर आहे, अॼुकल्ह फॉरेन में रहे थी, ॿाहिरि थी रहे। मुंहिंजी ज़ाल आहे उहा मिसाल एमफिल सोशोलॉजी पई करे, पर उहा बि इहो कमु करे थी, मिसाल ड्रामनि में डायरेक्शन बि ॾींदी आहे, ख़ुदि परफॉर्म बि कंदी आहे। ईअं मुंहिंजी धीउ आहे त उहा पढ़ियल लिखियल आहे त उहा बि माना परफॉर्म कंदी आहे असां सां गॾु, या मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते परफॉर्म कंदी आहे। त इहो मिसाल ज़ाल झलींदी या मिसाल मारींदी त उहो त मूं ते लागू ई कोन थींदो। बिल्कुलु, त उहे ख़ुदि कनि थियूं पयूं, मूंखे किथां झलींदियूं। लाइफ में तव्हां अगरि केॾी बि मंज़िल ते सक्सेस थी वञो, तव्हां मञर आहे कामयाबु थी वञो, पर हिकिड़ी शइ हूंदी आहे तव्हां केॾा बि वॾा ऑफिसर थी वञो, पर जिते तव्हांजी दिलि से हूंदी आहे न त यार हीअ मूंखे करणु खपे, ऐं जेॾी महिल तव्हां उहो कंदा आहियो त तव्हांखे जेको ग्रेट जेको ऑफिसर हूंदो आहे उनजी एॾी ख़ुशी न आहे थींदी, जेॾी महिल उन वक़्तु ख़ुशी थींदी आहे जेको तव्हां पंहिंजी पसंदि जो कमु कयो था। ऐं उन में वेठी करे ॾिसो हींअर केतिरा डिप्रेशन पिया हलनि, पोइ इंसानु चवंदो आहे त मां जेको पसंदि कयां थो, जेको कमु कयां थो, ऐं उन फील्ड में वञा त मूंखे पंहिंजे पाण खे थोरो ख़ुशगवार माहौल में दोस्तनि सां गॾु एॾा वॾा हाल अहिवाल, इहो बि लाइफ में ॾाढो ज़बरदस्त। ऐं जेको हिननि जो कमु आहे हिकिड़ो लाइव करणु, कंहिंखे सम्झा ॾियणु, इहो तमामु सुठो कमु आहे। बिल्कुलु, छो जो अॼुकल्ह माण्हू टीवी घटि था ॾिसनि, प्रोग्राम्स वग़ैरह में, या वरी जेको ड्रामा आहे उनखे घटि ॾिसी उनखे सम्झनि घटि था, पर जेको लाइव ॾिसनि था
उनखे हींअर सम्झनि थिएटर बि था। यकीनन थोड़ा घणा बंद आहिनि, छो जो हालात आहिनि कोरोना जे करे, हुजूम वग़ैरह लॻाइण ते बि पाबंदी आहे, इन जे करे थोरो भला तव्हां वेही करे हींअर बि ड्रामा लिखो पिया था, भई ड्रामा लिखां पियो थो, अॻिते हली करे इनशाला हा ज़ाहिर आहे इहो सिलसिलो त हलंदो रहे थो, कोशिशि त थींदी रहे थी त माण्हू तयारी कंदो रहे। ज़ाहिर आहे ड्रामो जॾहिं कबो आहे न त उन खां अॻु में मिसाल 5-6 महीना पहिरीं थुले लेखे उनजी मिसाल तयारी कबी आहे, लिखणु, स्क्रिप्टिंग करणु, हीअ करणु, हू करणु, सॼो थीम लिखणु, उन खां पोइ उनखे माना ड्रामेटाइज़ करणु, उन खां पोइ वरी जेको आहे सो रिहर्सल्स वग़ैरह टाइम लॻंदो आहे। त इहा प्रिपरेशन असांजी हलंदी आहे पई, भले मिसाल शेड्यूल में ड्रामो आहे या न, पर तयारी हूंदी आहे। मिसाल ओचितो किथे करिणो पवे थो या कॾहिं का डेट अचे थी या करियूं था त उन में हरू भरू जी बॉदरेशन न करणी पवे। ऐं ॿी शइ त मिसाल असीं जेके दोस्त आहिनि असां सां गॾु जेके ड्रामा कनि था, उहे तक़रीबन मिसाल मुख़्तलिफ़ जॉब्स बि कनि था, मुख़्तलिफ़ स्टूडेंट यूनिवर्सिटी या मुख़्तलिफ़ इदारनि जा स्टूडेंट्स बि आहिनि। त उन जे करे इहो हूंदो आहे त आस्ते आस्ते जेकॾहिं तयारी हलंदी रहंदी त ईअं कोन थींदो त हाणे जल्दी जल्दी कयूं, थी सघे थो कंहिं दोस्त वटि टाइम न आहे, बिल्कुलु बिज़ी आहे, त उन हिसाब सां हरू भरू परेशानी थियनि। त उन जे करे असां उहो प्रिपरेशन कंदा रहंदा आहियूं, त लिखण जो कमु आहे या उनखे तयारु करण जो कमु थींदो रहंदो आहे। बिल्कुलु। अच्छा सतार, तव्हां खां पुछंदा आहियूं, तव्हांखे भला कहिड़ो मीडियम पसंदि आहे? लाइव थिएटर, डांसिंग जा वीडियोस ठाहिण, कहिड़ी शइ खे घणो फॉलो था कयो? लाइव के तव्हां लाइव परफॉर्मेंस कंदा आहियो या वेही करे तव्हां वीडियो रिकॉर्ड करे पंहिंजी सोशल मीडिया ते ॾियणु? अच्छा, मां लाइव करणु पसंदि कंदो आहियां ऐं इवन डॉक्टर साहब सां गॾु, सर सां गॾु बि मां उन में पंहिंजे थिएटर्स में डांस डायरेक्शन्स बि ॾींदो आहियां ऐं इवन सर खां काफ़ी कुझु सिखियो आहे। छो जो जॾहिं का मुश्किलात पेश ईंदियूं आहिनि त पोइ सर सेखारींदा आहिनि। डांस काफ़ी फॉर्म्स आहिनि डांस जा ऐं थिएटर में तव्हांखे हिकिड़ो अलॻि सां तव्हांखे परफॉर्म करिणो पवंदो आहे, जंहिंमें लाइक डांस जे थ्रू फाइट कीअं ॾेखारिजे, डांस जे थ्रू सैडनेस कीअं ॾेखारिजे, डांस जे थ्रू तव्हां हिकु तबाही या मुख़्तलिफ़ सिचुएशन्स। डांस जे थ्रू फाइट बि तव्हां ॾेखारींदा आहियो, त पोइ उन में कॾहिं ॾुखियो तव्हांखे फील थियो? हा बिल्कुलु, काफ़ी ॾुखियाई थिए। इवन कॾहिं कॾहिं त ईअं थींदो जो लाइव म्यूज़िशियन वेठा हूंदा, सिचुएशन अहिड़ी ॾेखारणी हूंदी त हमेशह सर गाइड कयो आहे ऐं उनखां पोइ रिधम ऐं जेका बीट जी त नॉलेज असांखे हुई त उन हिसाब सां सर चवंदा त भई हिन सिचुएशन खे तव्हां रिधम ते, बीट ते एज़ अ पंहिंजो बॉडी लैंग्वेज जेको आहे सो तव्हां उन शइ खे ॾेखारियो जेका असां चाहियूं था। त इहे शयूं रहियूं। अच्छा, तक़रीबन वालिदनि चवंदा आहिनि असांजा जेकी औलाद आहे उहे ऑफिसर थी, ईअं ई हूंदो आहे? चवंदा महिनतूं करायूं थो, असां महिनत मज़दूरियूं करे पढ़ायूं था, उन्हनि खे वॾो मक़ाम, वॾी सीट मिले। अच्छा, तव्हां जंहिं महिल डांस जो असां वटि इहो माहौल रुझान घटि आहे, स्पेशली छोकिरा जेके डांस कनि उन्हनि ते वरी पाबंदी बि लॻंदियूं आहिनि, डांस थो करी, हीअ मतिलबु अजीब हिकिड़ा कमेंट्स पास थींदा आहिनि। यकीनन तव्हांखे इन शइ जो सामनो करिणो पियो हूंदो, तव्हांजे वालिदैन तव्हांखे चवंदो बाबा तोखे छा लाइ पढ़ायो, तूं वञी पढ़ का जॉब कर, डांस में छा रखियो आहे? इन जे हवाले सां कुझु असांखे गाइड कयो त जेके ॾिसण वारा आहिनि में बि उन्हनि खे बि थोरो सबक़ मिली सघे। असल में छा आहे जो डांस स्कूल जे हद ताईं पेरेंट्स इजाज़त ॾींदा आहिनि ॿारनि खे, इवन उन्हनि जा ॿार बि कंदा रहंदा आहिनि, असां बि कंदा हुआसीं। जॾहिं ॻाल्हि अचे थी प्रोफेशनली उन शइ खे करण जी, तव्हां जॾहिं प्रोफेशनली कंहिं स्टेज ते वञी करे कयो था तेॾी महिल तव्हांजे मथां जेको आहे इहे पाबंदियूं लागू थियनि थियूं या घर वारा मना कनि था या इवन सोसाइटी। थींदो ईअं हुयो जो जॾहिं बि कोई स्टेज कयोसीं, जॾहिं बि को कंहिं इवेंट में वियमि परफॉर्मेंस करण जे लाइ, त तेॾी महिल सिर्फ़ु बाबा पाण खां कुझु बि न चयो, बाबा सिर्फ़ु इहो चवंदो त माण्हू छा चवंदा। त इवन मुंहिंजो भाउ मूंखे चए थो, मुंहिंजा मिट माइट मूंखे चवनि था, पर हिकु ॾींहुं मां बाबा खे इहो चयुमि त डांस हिकु वॾो आर्ट आहे जंहिंजे अंदरि हिकु इंसानु पंहिंजो कैरियर ठाहे सघे थो। डांस कोरियोग्राफर ॿाहिरि मुल्क में आहिनि, इवन इंडिया में आहिनि, असांजे कराची में आहिनि, हैदराबाद में को कोन्हे, इवन पाकिस्तान जो मां बहितरीनु कोरियोग्राफर थियणु चाहियां थो। ऐं उनखां पोइ बाबा खे मां चयो, विहारे बाबा खे खट ते मां वेठुमि त बाबा खे ॾिसो बाबा मां ग़लति कमु नथो कयां, न मां चोरी थो कयां, न मां नशो थो कयां, न मां कंहिंसां ज़्यादती थो कयां, न को कंहिं ग़लति रस्ते ते आहियां। मां हिकु आर्ट खे सिखणु चाहियां थो, क्लासिकल कथक मां सिखियो आहे, उन शइ खे खणी करे ऐं उनखां पोइ यूट्यूब ट्यूटोरियल्स मां ॾिठा, उन जे बारे में स्टडी कई आहे, मां पंहिंजो थ्योरी मटीरियल पाण वटि रखियो ऐं उनखां अलावा प्रैक्टिकल बि मां कयां थो। त इन शइ खे खणी वञण ताईं इवन मां सिंध यूनिवर्सिटी खे ऑल पाकिस्तान फर्स्ट ईयर में ई मां खटे ॾिनो फैसलाबाद खां, जंहिंमें उनखां पोइ मां डी साइबर क्लाउड्स एडवांस टेक्नोलॉजी जे प्रोग्राम सिम्पा सिंध इंस्टीट्यूट म्यूज़िक एंड परफॉर्मिंग आर्ट्स में जॾहिं मां थिएटर डिप्लोमा कयां पियो त उते मां काफ़ी स्टेज उतां जा मां कोरियोग्राफ करे मां उते परफॉर्म कयो, इवन सिंधी फिल्म फेस्टिवल में बि मां परफॉर्म कयो लाइव म्यूज़िक ते। उनखां गॾोगॾु मां डी साइबर क्लाउड्स एडवांस टेक्नोलॉजी हिकिड़ो प्रोग्राम हुयो जंहिंजे अंदरि असां ऑनलाइन हिकु
ॿिए खे कल्चर ॾेखारणु जंहिंमें वियतनाम, कोरिया, जापान, बांग्लादेश ऐं इंडिया, ऐं उन में मूंखे इहा साद नसीब थी पाकिस्तान खे रिप्रेज़ेंट मां कयो हुयो। ऐं इहा महिरबानी साईं नवाज़ सेतो साहिब जी आहे जिन इहा अपॉर्चुनिटी मूंखे ॾिनी। ऐं ओॾी महिल मूंखे लाइव म्यूज़िक जो बि एक्सपीरियंस रहियो अदी सनम आरवी जी सिस्टर रेशमा परवीन सां गॾु, ऐं बाबा जिन्हनि जे वालिद साहब सां गॾु उस्ताद साबिर आहिनि, उस्ताद न्याज़ आहिनि, मुख़्तलिफ़ जेके उस्ताद मुंहिंजा सिंपा में रहिया उन्हनि मूंखे लाइव म्यूज़िक ते परफॉर्म करणु सेखारियो। वाह ज़बरदस्त। अच्छा, तव्हां जेका मिसाल तौर परफॉर्मेंस कयो पिया, हींअर जेकी डांस कयो पिया, इहो शौक़ु त तव्हांखे यकीनन पैदा थियो, पर तव्हांजो पसंदीदा डांसर केरु आहे जंहिंखे तव्हां ॾिसी करे माइकल जैक्सन खां अलावा? हाँ, असल में मुंहिंजो फॉर्म क्लासिकल कथक आहे, सो इन करे जेकॾहिं मां चवां त पाकिस्तान में मुंहिंजो फेवरेट आहे वहाब शाह, ऐं सुठो परफॉर्मर आहे, सूफ़ी परफॉर्मर आहे, क्लासिकल कथक ऐं सूफ़ी हुननि जो कॉम्बिनेशन अच्छा, डांस में बि हिकिड़ा फॉर्म हूंदा आहिनि? जी हाँ। त कहिड़े कहिड़े फॉर्म तव्हां केसि ताईं पुॼी विया आहियो, कहिड़ा कहिड़ा फॉर्म कंदा आहियो? हा, मां बॉलीवुड फॉर्म कंदो आहियां ऐं उनखां पोइ हिप हॉप कंदो आहियां ऐं कंटेम्प्रेरी फ्री स्टाइल, ऐं उनखां गॾो गॾु क्लासिकल कथक मुंहिंजो पंहिंजो फॉर्म आहे। ऐं बॉलीवुड लॉलीवुड जेको असांजो कल्चरल डांस आहे उन शइ खे बि कयूं था। हिकिड़ो हूंदो आहे प्रॉपर कल्चर जेको असांजो जीअं पछतो थी वियो, अतण थी वियो, उहा नथी अचे, बाक़ी इहो आहे जो साइन लैंग्वेज, साइन स्टेप्स हूंदा आहिनि, लैंग्वेज सॉरी साइन स्टेप्स हूंदा आहिनि जेके लाइक रुमाल वारा, लेवा जा स्टेप थी विया, बलोची डांस जे अंदरि भंगड़ो स्टेप थी वियो, लुडी जे अंदरि, पंजाबी डांस जे अंदरि, सिंधी कल्चर जे अंदरि जेको असां आम डांस कयूं था, सिंधी झूमर। अच्छा, तव्हांजो नालो सतार, पर तव्हां जॻह आयो सूफ़ी सतार, इहो रखण जी वजह? असल में मूंखे शुरू खां ई सूफ़ी ते सॉन्ग्स ते परफॉर्म करण जो ॾाढो शौक़ु हुयो, बल्कि उनखां पोइ असां डॉक्टर साहब सां गॾु मां ड्रामो कयो सूफ़ी शाह इनायत, त उनजी लाइफ खां पोइ ऐं उनखां पहिरीं बि मतिलबु त हिकिड़ो तव्हांजे अंदरि उहा शइ हूंदी आहे जेका शइ तव्हांखे मतिलबु त जेका तव्हांखे दिलि सां जेका ॻाल्हि लॻे न, त उहो मूंखे शुरू खां इहो हुयो त मुंहिंजो वास्तो आहे उन शइ खां। त पोइ धमाल ते परफॉर्म करणु ऐं उन खां पोइ जॾहिं परफॉर्म कंदा आहियूं असांजे मथां उहा कैफ़ियत तारी थींदी आहे, उहा वैधानियत थी वेंदी आहे, उनजे अंदरि असां गुम थी वेंदा आहियूं न इवन। त जेकॾहिं तव्हां उन शइ जे अंदरि डीपली तव्हां उन शइ खे परफॉर्म था कयो, ऐं बाज़ औक़ात कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो सूफ़ी रक़्स कंदे अखियूं वही ईंदियूं आहिनि, का ख़बर न पवंदी, एतिरी हद ताईं थी वेंदी आहे। जेकॾहिं तव्हां हितां दिलि सां परफॉर्म कंदा आहियो न, त जॾहिं तव्हां परफॉर्म कंदा आहियो पंहिंजी। अच्छा, हर बार जो घर में बि हिकिड़ो नालो हूंदो आहे, त घर में तव्हांखे कहिड़े नाले सम्झंदा आहिनि? सतारी सॾींदी आहे न, हुअं त माना जेको केॾी केॾी महिल मां सॾींदी आहे मोर, या केॾी केॾी महिल दोस्त सॾींदा आहिनि सोनू, ऐं बाक़ी हुअं त मां कोशिशि कंदो आहियां त भई मूंखे सतारी सॾियो। अच्छा, तव्हां सूफ़ी जेको चयो, तव्हां चयो त असां भई जेको सूफ़ी सॉन्ग्स वग़ैरह हूंदा आहिनि उन्हनि ते असां जेको सो डांस वग़ैरह कंदा आहियूं। फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो सूफ़ी सॉन्ग हले थो कि तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग, इन ते कहिड़ो स्टेप हुअणु खपे? अच्छा, सॉन्ग जो जेको आहे सो कोरियोग्राफी जे हवाले सां जेके तव्हां चयो त तेरे रंग रंग, हाणे रिदम आहे न ददन ददन ददन, हाणे मिसाली तौर सां जेके का बि स्टेप कयूं तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग, मिसाली तौर ज़बरदस्त, तमामु ख़ूबसूरत लॻियो। असांजी गुफ़्तगू हलंदी रहंदी, पर टाइम वरी थी वियो आहे हिकिड़ो नंढे ब्रेक जो। मोटी मिनट कमर्शियल खां पोइ वञिजो, केॾा बि न रहिजो असां सां गॾु गॾु इवनिंग स्पेशल में। मां राशिद शाह, मूंसां गॾु एनी मस्त। वेलकम बैक व्यूअर्स, असांजी गुफ़्तगू हले पई ऐं सतार का कयासीं काफ़ी सारा सवाल। हाणे वारो आहे डॉक्टर आसिफ जो, त डॉक्टर आसिफ का बि सवाल कंदा हलूं त तव्हांजी ज़िंदगी में बि काफ़ी सारा उतार चढ़ाव आया आहिनि, ऐं कोड़ वक़्तु आहे जंहिंमहिल तव्हां सोचियो हुजे त फील्ड छॾे ॾियां? मूंखे यादि कोन्हे त अहिड़ो वक़्तु आयो हुजे जंहिंमें इन फील्ड खे छॾण जो मूं सोचियो हुजे, छो त मूं ईअं सम्झो त हीअ फील्ड माना जीअं शुरू मां तव्हांखे इंट्रोडक्शन में ॿुधायो त हीअ फील्ड मुंहिंजो पैशन आहे, त उनजे करे ज़ाहिर आहे जेकॾहिं हिकिड़ो तव्हां को बि शइ मिसाल पैशन करे वठो था त उन में तकलीफ़ त ईंदियूं। अॻु में माण्हू सोचे छॾींदो आहे त मिसाल जेकॾहिं मूंखे जबल ते चढ़णो आहे त मिसाल परेशानियूं बि थींदियूं, माण्हू किरी बि सघे थो, तिरकी बि सघे थो,
तो अॻु में ई माण्हू तयारु हूंदो आहे। सवाल खे थोड़ो चेंज करे वठिजे त जी जी अगर सवाल इते इहो हुजे त कहिड़े आर्टिस्ट तव्हांखे सभ खां वधीक तंग कयो, जंहिंखे तव्हां ड्रामो सम्झायो वेठा, पढ़ायो वेठा त भई ही ड्रामो आहे, ही तव्हांखे स्टेप चवणा आहिनि, कहिड़ी तव्हां खां वधीक बार बार पुछो, तव्हां बेज़ार अची चयो बाबा ही पन्नो वठ वञी पढ़? अच्छा, इहो वरी मां चवंदुसि त मुंहिंजे एक्सपीरियंस में अहिड़ो को माण्हू कोन आयो। शायदि उन में माना मुंहिंजो पंहिंजो बि रोल हुजे त उनखे सम्झाइण जो तरीक़ो या उनखे ॿुधाइण जो तरीक़ो ऐं ज़ाहिर आहे। ऐं माना मुंहिंजो मोस्टली इहो हूंदो आहे त मिसाल कंहिं बि आर्टिस्ट ते या कंहिं बि परफॉर्मर ते हर भरो बर्डन न हुजे, उनखे रिलैक्स वठिजे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेकॾहिं मिसाल हू नथो करे सघे त कोशिशि मां कंदो उनखे पाण करे ॾेखारियां न, उहो कैरेक्टर या उहे डायलॉग्स या उहो जेको कुझु हूंदो आहे। बिल्कुलु। त उनजे करे शायदि मूंसां अॼु ताईं ईअं न थियो आहे त कंहिं परेशान कयो जीअं हुन सां विड़ी पियो हुजां मां या हुनखे मिसाल उछले ॾेई छॾियो, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। अच्छा, ड्रामो लिखण महिल तव्हांजे ज़हन में कहिड़ो सवाल हूंदो आहे? सभ खां पहिरियों जीअं तव्हां ड्रामो लिखंदा आहियो, तव्हां सभ खां पहिरियां आर्टिस्ट ज़हन में रखंदा आहियो त हिन जे लाइ ही कैरेक्टर हुजे, या ड्रामो लिखण खां पोइ तव्हां सोचींदा आहियो त हाणे हिन जे लाइ ही जेको सो आर्टिस्ट बेस्ट जी हा, मां ईअं कंदो आहियां। ड्रामो त लिखिजी वेंदो आहे। मिसाल हिकिड़ो थीम को आयो, उन में कैरेक्टर कहिड़ा हुजनि, उहो सॼो थी वेंदो, ड्रामो लिखिजी वियो। उन खां पोइ हाणे ही कैरेक्टर कहिड़ो माण्हू करे सघे थो, पोइ उहो वरी सिलेक्शन अच्छा, कॾहिं पोइ ईअं थियो जंहिंजे नाले तव्हां इहो चयो त भई ही आहे, पर हुन ओड़ो परफॉर्मेंस न कयो जेका तव्हां उमेद रखी हुजे? हा, ईअं थींदो आहे, ईअं थींदो आहे। ज़ाहिर आहे माण्हू हर कंहिंजी पंहिंजी हिकिड़ी माण्हूअ जी जेको परफॉर्म करे थो उनजो तरीक़ेकार आहे। उहो त थॉट्स तव्हांजे ज़हन में इहा आया हूंदा काश हिन जॻह ते मां हुनखे सिलेक्ट कयां त बेस्ट हुयो? ईअं थींदो आहे, ईअं थींदो आहे। ईअं बि थींदो आहे त मिसाल हिकिड़े कैरेक्टर मां हिकिड़े दोस्त खे हटाए वरी ॿिए खे रखी छॾिबो आहे, तूं ही कर माना अहिड़े नमूने सां थी वेंदो। ऐं माना हुन में उहो माइंड न कंदा आहिनि, चवंदा ठीकु आहे जीअं तव्हां चओ था कीअं कयूं था। अच्छा, सूफ़ी शाइर इनायत जी बि तव्हां लाइव थिएटर कई, इहो भला कीअं तव्हांजी सोच में आयो? इहा वॾी कहाणी आहे। असल में असांजे पाकिस्तान जे अंदरि माना मुख़्तलिफ़ जेके नेशनल क़िस्म जा जेके मुख़्तलिफ़ थिएटर ग्रुप्स आहिनि, उन्हनि माना मुख़्तलिफ़ जेके अहिड़े क़िस्म जा जेके बुज़ुर्ग आहिनि, सूफ़ी बुज़ुर्ग आहिनि, उन्हनि ते मुख़्तलिफ़ उन्हनि जी लाइफ ते ड्रामा कया आहिनि पाकिस्तान में। जीअं बुले शाह आहे, अहिड़े नमूने सां शाह हुसैन आहे, अहिड़े नमूने सां तव्हांजो जेको आहे सो भगत कबीर आहे। त इन्हनि जी लाइफ ते उन्हनि मुख़्तलिफ़ क़िस्म जा ड्रामा कया आहिनि। त मुंहिंजे ज़हन में आयो त छो न असीं बि पंहिंजे सिंध जे कंहिं मिसाल इन क़िस्म जे हिकिड़े सूफ़ी या इन क़िस्म जे माण्हूअ ते शख़्सियत ते माना ड्रामो कजे। त पोइ मुंहिंजे ज़हन में ज़ाहिर आहे जेके पाण वटि हिते इन क़िस्म जा सूफ़ी आहिनि, शाह लतीफ़ खां वठी सचल ताईं, त इहे सभु मूं ॾिठा, उन्हनि ते स्टडी कई। पर हिन जी लाइफ छा इनायत जी लाइफ जेका हुई थोरी स्ट्रगलिंग लाइफ हुई, जंहिंमें आख़िर में हू शहीद थी थो वञे, त पोइ इन ते मूं स्टडी करणु शुरू कई। ऐं इन ते इहो पको पियो कयो त इन जे ई लाइफ ते माना पहिरियों जेकॾहिं ड्रामो कंदुसि मां इन कंहिं पर्सनैलिटी ते माना सूफ़ीज़म जे हवाले सां, त इन ते कंदुसि, पोइ वरी ॿियनि पर्सनैलिटी ते करे सघे थो। उन जे करे जेके आम ड्रामा तव्हां लिखिया ऐं हिन ड्रामे में कहिड़ो फ़र्क़ु तव्हांखे नज़र आयो ऐं चैलेंजिस कहिड़ो लॻो तव्हांखे त भई हेॾा ऐं हिन में कहिड़ो फ़र्क़ु आहे? हा, हिन में ज़ाहिर चैलेंजिस लॻा, छो त हीअ हिकिड़ो हिस्टोरिकल हिकिड़ी कहाणी हुई न, रियल कहाणी आहे, जंहिंमें को बि अहिड़ी ॻाल्हि न हुजे। बिल्कुलु बिल्कुलु। असीं हूअं जेको ड्रामो लिखूं था उन में असांजी मर्ज़ी आहे कहाणी खे केॾे बि खणी वञूं, कीअं बि फेरायूं, कीअं बि कयूं, कंहिं कैरेक्टर खे कीअं बि कयूं। पर हिन में ज़ाहिर आहे हिकिड़ो रियल कहाणी आहे। उन में अच्छा उन में ॿियो बि आहे त मिसाल कुझु शख़्सियतूं थींदियूं आहिनि न, जिन जो माना मुख़्तलिफ़ माण्हुनि जो हर कंहिंजो पंहिंजो ख़्यालु हूंदो आहे। त सूफ़ी शाइरी जे लाइ मुख़्तलिफ़ ग्रुप्स आहिनि या मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि जंहिंजे ज़हननि में मुख़्तलिफ़ ख़्याल आहिनि। त इहो बि ज़ाहिर आहे सोचणो पिए पियो त अहिड़ी का ॻाल्हि न कजे त जेका मिसाल हर कंट्रोवर्शियल थिए। बिल्कुलु बिल्कुलु। इन हिसाब सां ज़ाहिर ॾाढो ॾुखियो हुयो। ऐं उन खां अॻु में मुख़्तलिफ़ दोस्तनि सां कचहरियूं ऐं अहिड़े क़िस्म जूं शयूं। इहो ई सवाल मां कयो त किताब पढ़ण खां पोइ कुझु ॻाल्हियूं तव्हांजे ज़हन में आयूं हूंदियूं, में बि ही ईअं न हुजे, वरी उन जो कंहिंखां तव्हां सवाल कयो हुजे त भई जेको मां किताब पढ़ियो आहे छा ही वाकई किताब तस्दीक़ शुदा आहे ऐं हिन में जेके कैरेक्टर रियल आहिनि या कुझु ईअं बि ॻाल्हियूं लिखियल आहिनि? छो जो किताब जे पने खे वधाइण जे लाइ कॾहिं कॾहिं चंद लफ़्ज़ अॻिते बि लिखी वेंदा आहिनि। इन जे करे वरी उन खे लाइफ में स्ट्रगल हूंदो आहे त भई दोस्तनि खां पुछणु या जेके वॾा उमिरि जा आहिनि उन्हनि खां पुछणु। बिफोर स्क्रिप्टिंग जे माना ईअं सम्झो त मूं 3 साल तक़रीबन सूफ़ी शाइरी ते रिसर्च कई, माना किताब पढ़िया, मुख़्तलिफ़ तारीख़दान जेके दोस्त आहिनि पाण वटि सिंध में, हाणे उन्हनि सां कचहरियूं कयूं ऐं उन्हनि खां पोइ हिकिड़ो मूं कॉन्सेप्ट ठाहियो, उन खां पोइ स्क्रिप्ट लिखियो। अच्छा, ही जेको तव्हां एतिरो कयो था, इहो दिमाग़ माण्हू जो तव्हां फील कंदा आहियो त ही जेको करे रहियो आहे या माण्हू हिन सब्जेक्ट में कुझु पिराइनि पिया या बसि दिमाग़ ख़ुश्क कनि पिया?
न ज़ाहिर आहे माण्हू माना मुंहिंजो जेको पैशन इहो रहियो आहे त जेका बि शइ मिसाल मां कयां त उन में माण्हुनि जे माना ज़हननि में का तब्दीली अचे, उन्हनि जी सोच में का तब्दीली अचे न, ऐं ईअं थियो आहे ज़ाहिर आहे। माना मिसाल सतार जीअं ज़िक्र कयो, तव्हां सवाल कयो आहे इन हवाले सां, त जीअं मिसाल सूफ़ी शाहनाई जे हवाले सां लाइव ते असां ड्रामो कयोसीं। हाणे जॾहिं ड्रामो करे बस कयोसीं त काफ़ी नौजवान दोस्तनि जी मिसाल कुझु अहिड़ो में जेके ॾिसण वारा दोस्त हुआ काफ़ी पुराणा सीनियर माण्हू हुया, पुराणा माण्हू हुया, उन्हनि खे त मिसाल ख़बर बि हुई, अदीब क़िस्म जा माण्हू हुया, असांजा राइटर हुया, उन्हनि खे त ख़बर हुई सूफ़ी लाइफ जे बारे में। उन में मेजॉरिटी जेके नौजवान हुया उन्हनि सिर्फ़ु नालो ॿुधो हो त सूफ़ी शाहनाई जोक शरीफ़ में आहे, बिल्कुल, या मिसाल उनजो ही थोरो घणो कमु रहियो आहे जेको खेड़े सो खाए जे हवाले सां उन नारो ही रहियो आहे, पोइ उनखे डिटेल्ड ख़बर कान हुई उनजी लाइफ जे हवाले सां न। त उन खां पोइ जॾहिं मूंखे फीडबैक्स मिलिया त इहे मिलिया त असांखे हाणे माना छा इनायत जे बारे में पढ़ण जी ज़रूरत ई कोन्हे, असां माना तव्हांजे ड्रामे मां सभु कुझु उनजी लाइफ खे ॾिसी वरितोसीं। बिल्कुल बिल्कुल। त ज़ाहिर आहे इहा हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि थी। अच्छा, वॾी ॻाल्हि जेको आसिफ साहब इहा बि आहे जो तव्हां पढ़ंदा उहो तव्हांखे यादि न ईंदो, पर जेको ॾिसंदा उहो तव्हांजे ज़हन ताईं महदूद थी वेंदो आहे त भई ही मां ॾिठो आहे, ऐं उन छो जो फोकस सॼो उनजे मथां हूंदो आहे। बिल्कुलु ॾिसनि था न हिकिड़ी शइ खे। हा, ऑडियो विजुअल जेका शइ आहे न उहा तव्हांखे जल्दी स्ट्राइक छोजे कंदी जेका यादि बुक रहंदी। 500 या 1000 पन्ननि जी आहे हुनखे पढ़ण बिल्कुलु, वरी हुनखे दिमाग़ में हुजे, पर ही हिकु शइ लाइव आहे, हाँ, अॼु लाइव अची थी वञे। ॾिसो तव्हां अगरि का फिल्म ॾिसो था त 3 कलाक जी फिल्म ॾिसण खां पोइ ॿार बि चवंदा, माउ खे चवंदा त फिल्म में ही थियो हीअं खे मारी हुनखे मारी, अगरि उन्हनि ॿारनि जे अॻियां 4 लाइनूं पढ़ी ॿुधाए या हुनखे पढ़ाई यादि ई कोन पई अचे, इहो वॾो ज़बरदस्त आहे। ईअं हुअण बि खपे। असांजा जेके बि सिंध जा जेके सूफ़ी आहिनि, जेके वली आहिनि, इन्हनि जे लाइफ जे बारे में बि डॉक्यूमेंट्री हुजे जंहिंखे ॾिसी करे असां में घटि में घटि अवेयरनेस अचे, पैगाम अचे त भई असांखे छा करिणो आहे। बहरहाल अहिड़ा सवालात असां खोड़ कंदासीं, पर ऐनी को चटपटो सवाल आहे न तव्हांजी नज़र में? ज़ाहिर सतार खां पुछणो आहे त तव्हां पंहिंजी ड्रेसिंग जे कॉस्ट्यूम जे हवाले सां ॿुधायो, इहे तव्हां किथां अरेंज कंदा आहियो? कॉस्ट्यूम जो इहो आहे त पाण कपिड़ा वठी ईंदो आहियां ऐं वरी चाची दर्जी खे ॾेखारींदो आहियां, चवंदा आहिनि तस्वीरूं कढी ईंदो आहियां त चाचा हेड़ी ठाहे वेंदो, पोइ हीअं ठाहिजोसि, भला पोइ हितां हीअं कजोसि, हितां बेल्ट ॾेई छॾिजोसि शलवार में, हितां घेर विझिजोसि, ऐं शेरवानी मूंखे अहिड़ी खपे पर हितां खां कटियलु हुजे, हितां सिबियलु हुजे, अॻियां खां हीअं हुजेसि त 4 हुनजा चेक हुजनि हीअं वग़ैरह, त पोइ सॼो ॿुधाइणो पवंदो आहे हुनखे। ऐं इवन किथे वरी ॾिसी छॾींदो आहियां त हिन परफॉर्मर पाती आहे, त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो नकल के लिए वकल जाई हुई, त जॾहिं परफॉर्मेंस ॾिसंदो आहियां, छो जो तव्हां का बि शइ पाण सिखी न ईंदा आहियो, जॾहिं मुंहिंजा सीनियर्स मां जिन खे मां ॾिसी करे सिखां थो त मां हुन ॾिसंदो आहियां त हिन सॉन्ग ते जॾहिं परफॉर्म कयो त कहिड़ो कॉस्ट्यूम यूज़ कयो, त ईअं थींदो आहे जो कॾहिं ॿिए सॉन्ग ते असां कॉस्ट्यूम ॾिसी छॾींदा आहियूं त वरी असां ॿिए में बि यूज़ करे छॾींदा आहियूं उहा शइ, छो जो असांजी उहो कॉम्बिनेशन ॾिसंदा आहियूं हिकु जहिड़ी आहे त पोइ हली वेंदो आहे। तव्हांजो जेको प्रोफेशनल कमु आहे, तव्हां जिते रहो, जेका तव्हांजी सोसाइटी आहे, उहा शइ खे कीअं थी? लाज़िम न आहे त सभु लाइक कंदा हुजनि, बाक़ी हूअं काफ़ी दोस्त आहिनि जेके पसंदि कनि था, बल्कि मुंहिंजी पहचान थी वई आहे मुंहिंजो कमु, सो मूंखे माण्हू इन कम खां सुञाणनि था। मूंखे इहो केरु नथो सुञाणे त सिंधी यूनिवर्सिटी शागिर्द आहे या सिंधी अदब में पढ़े थो, मूंखे सुञाणनि था त हे परफॉर्मर आहे, इहो डांस करे थो, ऐं मूंखे ख़ुशी थींदी आहे तॾहिं जॾहिं बि को दोस्त वेझड़ाई में जेके 1 2 4 जेके दोस्त आहिनि जेके सुञाणनि था, त डांस जी ॻाल्हि ईंदी आहे त मुंहिंजो नालो ईंदो आहे त ख़ुशी थींदी आहे, ज़िक्र थींदो आहे त भई सूफ़ी परफॉर्मर आहे। कॾहिं कॾहिं दोस्त मज़ाक में बि अहिड़ी टून हणी छॾींदा आहिनि जो ख़बर ई न पवंदी, अहिड़ी डांसर आहीं, पोइ थोरो दिलि में थींदो आहे डांसर आहे, मतिलबु हुननि भले पंहिंजी तरह सां मज़ाक ई कयो, पर कॾहिं के ईअं दोस्त चयो डांसर ई त आहीं, ॿियो छा आहीं, उन वक़्तु तव्हांखे थोरो फील थी वेंदो यार हिनखे ज़ाहिर सी ॻाल्हि आहे त, पर हिकिड़ी ॻाल्हि इहा जो ॾिसो जंहिं शइ जी तव्हां पाण रेस्पेक्ट कंदा आहियो न, त मिसाली तौरु मां मुंहिंजी दिलि में किथे न किथे इहो हुजे त डांस ख़राबु शइ आहे न, त मूंखे केरु टंट कंदो न त मूंखे बुरो फील थींदो, मां सम्झां ई नथो त डांस ख़राबु शइ आहे, ऐं मां उहा कयां थो, मां उनजी इज़त कयां थो, मां कयां थो, ऐं उनजे करे ई मूंखे इज़त मिले थी। न पोइ हुन दोस्त सां कॾहिं वरी राब्तो रखियो आहियां, डांसर ई आहियां हल परे, इहो त कयो हूंदो, पर इहो आहे जो ॾिसो न त उहेई माण्हू वरी बाज़ औकात जीअं अगरि जेकर अॼु जे प्रोग्राम में ॾिसंदो त उहो ई माण्हू ॿुधाईंदो त हे मुंहिंजो दोस्त आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, छो जो ॾिसो जेॾीमहिल सिज चढ़ंदो आहे त हर को ॾिसंदो आहे, लहंदे सिज खे केरु न आहे ॾिसंदो, लाइफ इहा ईअं ई अथां, तव्हां जेॾीमहिल कामयाबियुनि जी सीढ़ियुनि ते उभरी ईंदव न त दुश्मन बि तव्हांखे चवंदा इहो असांजो पंहिंजो आहे, ऐं तव्हां अगरि उरूज तां ज़वाल में वेंदव न पंहिंजा बि चवंदा ही परायो आहे, ही असांखे सुञाणो कंदासीं। थींदो तॾहिं पॉसिबल इहो जॾहिं तव्हां पंहिंजे कम खे न छॾींदो, तव्हां पंहिंजे कम खे इज़त ॾींदो, उहो ई कम ई तव्हांखे पंहिंजी इज़त ॾींदो। एग्ज़ैक्टली, बिल्कुलु असांजी गुफ़्तगू हलंदी रहंदी, पर टाइम थी वियो आहे हिकिड़े नंढड़े ब्रेक जो, ऐं वञिजो केॾांहुं बि न रहिजो, असां सां गॾु गॾु इवनिंग स्पेशल तव्हांजे लाइ खणी आया आहियूं।
वेलकम बैक नाज़रीन। असांजी गुफ्तगू हले पई ऐं सतार खां हिकिड़ो सवाल करणो आहे जो तालीम तव्हां कीअं पिराई, किथां पिराई, केतिरो पढ़ियल आहियो तव्हां? स्कूल त मां पंहिंजे पाड़े मां कयो, VIP पब्लिक हाई स्कूल मुंहिंजे स्कूल जिथां मां मैट्रिक कई, ऐं उन खां पोइ कॉलेज मां मुस्लिम कॉलेज मां कयो ऐं टावर मार्केट मां, ऐं उन खां पोइ PBS IDP में ज़ेबिस्ट मां शॉर्ट कोर्सिस कया, MMG मल्टीमीडिया ग्राफिक्स में मां डिप्लोमा कयो, कंप्यूटर अकाउंटिंग में मां डिप्लोमा कयो। उन खां गॾोगॾु मां सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि पंहिंजो सिंधी BS जे अंदरि मां कंप्लीट कई पंहिंजी 4 साल जी यूनिवर्सिटी BSc। उन खां पोइ जेको आहे उन जे दौरान ई मां सिम्पा सिंध इंस्टीट्यूट म्यूज़िक एंड परफॉर्मिंग आर्ट्स में मां थिएटर डिप्लोमा कयो। अच्छा, इन सभिनीनि में ॾुखियो छा लॻो? न असल में छा आहे जो स्कूल का ख़बर ई न पई अलाए कीअं मैट्रिक थी वई, हली फर्स्ट इंटर बि ईअं हवा वांगुरु अच्छा, थिएटर पोइ तव्हांखे चैलेंजफुल लॻो? मतिलबु तव्हां न पर सिंधी अदब जा शागिर्द जी आहियो? हा बिल्कुलु। तमामु ज़बरदस्त, सुठी ॻाल्हि आहे। थिएटर ऐं सभी शयूं बसि इहो लॻो त पूरो इहो लर्निंग प्रोसेस लाइफ में चैलेंज न हुजे त मज़ो छा जो आहे? बिल्कुलु। जॾहिं चैलेंज ईंदो आहे तॾहिं असां में हिकिड़ो जज़्बो थींदो आहे, ही मां करे ॾेखारींदुमि, ही कीअं थींदो आहे हिन तरीक़े सां मां करे उहो ॾेखारींदुमि। कमु त सभु जेके कमु कंदा आहिनि त उहो सभई हर कोई उहो ई चाहींदो त मां बि इहो ई कमु कयां, हिन फील्ड में वञां, पर मुंहिंजी अलाह जो शुक्र आहे जो उहो डिफरेंट फील्ड आहे ऐं अलॻि सां मां स्टडी सां गॾोगॾु पंहिंजी उन फील्ड खे खणी आयो आहियां ऐं इंशाअल्लाह मूंखे उन फील्ड खे अॻियां ताईं खणी वञिणो आहे। सिंधी फिल्म जे फेस्टिवल्स में जीअं मिसाली तौरु मुख़्तलिफ़ जेके असांजी सिंधी मीडिया जे अंदरि डांस खे ईअं मतिलबु त गुम करे छॾियो अथनि, छो जो हिकिड़ो परफॉर्मिंग आर्ट्स आहे, आर्ट आहे, परफॉर्मिंग आर्ट आहे न, उन शइ खे मां सम्झां थो उन शइ जी कमी आहे, उन शइ खे खणी अचणु या उन शइ खे खणी वञणु अॻियां। ॾिसो ईअं थींदो आहे जो असांजे माण्हू उन शइ खे ग़लति सम्झंदा आहिनि न, त माना हीअ डांस असल में परफॉर्म करण जो बि तरीक़ो हूंदो आहे न, हिकिड़ो प्रोफेशनल ॿियो हिकिड़ो जेको एवं तेवं हूंदो आहे, जेको मिसाल जे तौरु जेको असां आम वीडियोस ॾिसंदा आहियूं जंहिंखे वल्गर डांस चइजे, ठीक आहे न। आर्ट खे तव्हां सिखो था त उनजी हर स्टेप जी, उनजी परफॉर्मिंग जी हर शइ जी मीनिंग हूंदी आहे, सम्झो तव्हां हिकिड़ो मैसेज कन्वे कंदा आहियो उन शइ ताईं न। त मां सम्झां थो त मां डांस खे हिकु पॉज़िटिव वे में खणी अचां जेके माण्हू ॾिसनि ऐं उनखे पसंदि कनि ऐं डांस खे को बुरो न सम्झे। अच्छा, हाणे एनी चयो त सिंधी अदब, तव्हां सिंधी अदब में कंहिंखे पढ़ियो आहे? सिंधी अदब में सभिनी खां वधीक त मां इहे सम्झां थो त शेख अयाज़ खे, छो जो मां शेख अयाज़ जे सॉन्ग्स ते बि परफॉर्म कयो आहे, शेख अयाज़ मेलो थींदो आहे हुन में मां परफॉर्म कयो आहे। उन खां पोइ उन शाइरी खे खां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे त उनखे बि, ऐं उन जा जेके अच्छा सभिनी खां वधीक इहा जॾहिं शाइरी ऐं जॾहिं बि का सिंधी बेत या इहो चइजे सिंधी सॉन्ग जॾहिं मुश्किल थींदी आहे त मां फासंदो आहियां हिते। त हाणे अहिड़ी लफ़्ज़ मूंखे सम्झ में अचे ई नथो। पहिरीं ॻाल्हि त इहा हूंदी आहे तव्हां शइ खे सम्झो, उन ते पोइ कोरियोग्राफी कयो। जॾहिं मूंखे सम्झ में न ईंदी आहे त मुंहिंजा साईं मूंखे हमेशह गाइड कंदा आहिनि, रहनुमाई कंदा आहिनि। जॾहिं बि ईंदा आहिनि त सर कॉल कंदा आहिनि, सर मां अचां त तव्हां ॾे मूंखे त उस्ताद रहनुमाई कंदा आहिनि ऐं सम्झाईंदा आहिनि। उन खां पोइ उन शइ खे सम्झी करे फील करे जॾहिं उहा शइ मां परफॉर्म बिल्कुलु। अच्छा सतार इहो ॿुधायो तव्हां शाइरी खे बि हिकिड़ो शाइरी मूंखे कॾहिं बि यादि न रही आहे। अच्छा, शाइरी तव्हांखे यादि न रही, पर तव्हां आहियो हिकिड़ो अहिड़े शोबे में जंहिंमें डांस सां वाबस्ता आहियो, मीडिया सोशल मीडिया सां, त भला इश्क करे कयो आहे तव्हां? न एक्चुअली छाहे जो जॾहिं सवाल तव्हांखे सम्झ में अची वञे ऐं उते जवाबात इहे अचनि छो हा न, उन वक़्तु ज़हन में थॉट्स हूंदा मूंखे जवाब छा ॾियणु खपे। असल में छा आहे जो हूअं तव्हां जेॾी महिल बि नौजवान हूंदा आहियो त ज़ाहिर मां आहियां नौजवान हल्की, त कंहिं बि माण्हू जॾहिं पसंदीदा माण्हू तव्हां ॾे साम्हूं ईंदो आहे त तव्हां अट्रैक्ट थींदा आहियो, पर तमामु घटि माण्हुनि सां मुंहिंजी जेका आहे सो इहे सम्झ चइजे त लॻी आहे या उन्हनि सां ठीकु आहे, घटि त आहे न, उन घटि में कोई हिकु त हूंदो, हिकिड़ो अहम हूंदो। हा ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, मेन पॉइंट ते अचो, तव्हां घुमायो छो था मेन पॉइंट ते। पर इहो आहे जो मां तमामु घणो लवाईंदो आहियां हिननि ॻाल्हियुनि खां ऐं न रुॻो जेको आहे उन्हनि खे मेंशन कयो आहे, कॾहिं बि कंहिं दोस्त साम्हूं न कयो आहे। बाक़ी इहो आहे जो डॉक्टर आसिफ त इश्क जी शादी कई आहे त हिननि खे हाणे इहो सवाल त मूंखां ठहे ई कोन्ह शादीशुदा माण्हू खां इहो सवाल पुछण। सर का त हाणे डॉक्टर आसिफ का त असां इहो सवाल नथा की वरी जो शादी इश्क जी कई अथनि, मतिलब के
इश्क आहे दुनिया में आहे ऐं इश्क करणु खपजे। हक़ीक़त बिल्कुलु अच्छा तव्हांखे सवाल थोरो चेंज था कयूं पोइ असांजे वटि दिमाग़ में सवाल अची वियो आहे ठीकु आहे सवाल आम आहे इन सां ई रिलेटेड आहे मिसाल तौरु तव्हां इश्क जी शादी कई तव्हांखे छा थो फील लॻे त पहिरीं इश्क में हिन इश्क में छा फ़र्क़ु आहे जॾहिं तव्हां इश्क जी शादी कई परणो कयो मोहबत हुई हाणे ही ज़मानो आहे जनरेशन न पहिरियों इश्क मुंहिंजो ज़माने जी न ॻाल्हि न न मां तव्हांजी ॻाल्हि थो कयां तव्हां दुनिया तव्हांजे साम्हूं हले केतिरा अहिड़ा आया हूंदा जोड़ा जो तव्हां इश्क बि ॾिठो हूंदो इश्क जी शादी बि ॾिठी हूंदी त हाणे उन ज़माने में हिन ज़माने में केतिरो फ़र्क़ु अक्सर इहो चयो वेंदो आहे न ऐनी अक्सर इहो सवाल हलंदो आहे त इश्क जी शादी कॾहिं कामयाब न थींदी आहे तव्हांखे हिन में कहिड़े चैलेंजनि जो सामनो करणो पियो चैलेंज ज़ाहिर आहे सॼी ज़िंदगी इहो चैलेंज वॾो अहम आहे मतिलबु इहो कहावत आम आहे न इन जे करे तव्हां इश्क जी शादी करण खां पोइ कहिड़ा चैलेंज साम्हूं शुरू खां था वञो तव्हांजो इश्क जॾहिं थियो कीअं थियो स्टार्टिंग कीअं थी हुननि जे तरफ़ां रिस्पॉन्स आई तव्हांजे तरफ़ां वियो हुन टाइम ते मोबाइलनि जो दौर न हो हा हाणे त WhatsApp आहे वीडियो हाणे अॼु खां 10 साल पहिरियां भला चई छॾियो 20 साल पहिरियां चई माना छॾियो तॾहिं मोबाइल हुयूं न सर 20 साल पहिरियां त न हुयूं न मोबाइलूं हा मक़सदु ज़ाहिर आहे माना माण्हू हिकिड़े इलाइक़े में रहे थो हिकिड़े शहर ॻोठ में रहे थो त किथे न किथे टकराव वास्तो थिए थो ऐं ईअं परे परे खां ॾिसणु पोइ आस्ते आस्ते माना परे परे वारो ॾिसणु एड्रेस पुछणु केरु आहे किथे जी आहे वरी क्लोज थियणु माना उन ताईं न्यापो कीअं पहुचाईंदा हुआ न्यापो डायरेक्ट ॻाल्हि आहे न्यापो हाणे टे माण्हू खे छो इन्वॉल्व कयां वधीक ॻाल्हि आहे डायरेक्ट दरवाज़ो वॼाए धड़ धड़ दरवाज़ो खोल हेॾे अच इश्क थो कयां मां हा ॿियो सिधी ॻाल्हि आहे जबरदस्त घर वारा राज़ी थी विया न माना ॾिसो न माना उहा असां ॿिनि खे ख़बर हुजे टे खे छो ख़बर पवे हा जेकॾहिं हू इनकार बि करे त मूंखे हुनखे ख़बर हुजे न सही ॻाल्हि आहे हल उहो टे खे इन्वॉल्व कयां त पोइ वरी हुते ख़्वार कंदो भाई हिन फलाणी छोकिरी खे ऑफर कई हुन कईसीं कोन सॼी दुनिया में हीअ त थी वियो न थिए हा त माना बसि असां ॿिनि खे ख़बर अच्छा हुजे अहिड़ो को किस्सो जेको तव्हांजो शादी खां अॻु में थियो हुजे ज़िंदगी में जेको तव्हां यादि कंदा हुजे फलाणी शादीअ खां अॻु में शादीअ खां पोइ पर पंहिंजी हम सफ़र जे लाइ हम सफ़र सां अहिड़ो को वाक़ियो जेको तव्हांखे यादि रहियो हुजे न अहिड़ो को बसि जीअं ॿुधायमि त मुलाक़ात थी उन खां पोइ ऑफर कई ऐं शादी थी वई माना अच्छा हुननि ओॾी महिल चयो ठीकु आहे ट्रेजेडी या अहिड़े क़िस्म जी शइ त कोन थी या अहिड़ो को मिसाल हादसो त कोन थियो अच्छा शादी खां पोइ पंहिंजी वाइफ सां गॾु कहिड़ी जॻह ते तव्हां घुमण विया हो पहिरियों चक्कर असां अप्रोच वधि में को उमिरि एसि ताईं बि हाणे किथे वेंदासीं एसि ताईं वियासीं कॾहिं भाभीअ माना अहिड़ी का ख़्वाहिश कोन की त हलूं आउट ऑफ कंट्री हली घुमाए अचो असांखे न ज़ाहिर आहे हुनखे ख़बर आहे त मिसाल एतिरो तकड़ में कोन था वञी सघूं बिल्कुलु त उन जे करे ॿी शइ बहाना बि आहिनि बाबा डॉक्टर आहियां मां केॾां थो हलियां छुटी मिली नथी सघनि अहिड़ा उनखे ख़बर आहे त उन जे करे हुन फरमाइश कई कोन सही ज़बरदस्त ऐनी को सवाल करणु चाहींदा सवाल त काफ़ी हुया काफ़ी कचेरियूं असांजूं हुयूं पर कीअं 2 कलाक गुज़री विया ख़बर न अच्छा मां इन ई करे ऐनी खे जेको चयो त हिन यकदम घड़ी ॾिठी मूंखे डाउट थियो त पैगाम अची वियो आहे असांजी गुफ़्तगू कीअं हलंदी रही कीअं हाणे अची वाइंड अप ॾांहुं पहुता प्रोग्राम जे इख़्तिताम ॾांहुं पहुतो ख़बर ई नथी पए पर यकीनन असांखे तमामु घणी ख़ुशी थी तव्हां असांजे प्रोग्राम में आयो सूफ़ी सतार आयो डॉक्टर आसिफ आयो बिल्कुलु ऐं तव्हां खां ज़ाती ज़िंदगी जे बारे में पुछियोसीं हाणे तव्हां असांखे इहो ॿुधायो असांजो प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो तव्हां असांजे प्रोग्राम में आयो छा फील कयो सभ खां पहिरियां ॾाढो प्रोग्राम लॻो ऐं ज़ाहिर आहे जंहिं हवाले सां तव्हां मिसाल असांजे लाइफ जे हवाले सां अॼु जेके तव्हांजा महिमान आहियूं असीं असांखे एक्सप्लोर करण जी कोशिशि कई खोलण जी कोशिशि कई शायदि अॻु में कंहिं कोन खोलियो हुजे ऐं ॿियो मिसाल असीं जेको कुझु ॼाणूं था या जेको असांजो कमु आहे उनखे बि तव्हां एक्सप्लोर कयो बिल्कुलु ऐं ॾाढो हिकिड़े हल्के फुल्के अंदाज़ में माना ज़ाहिर आहे हूअं माण्हू जिते इंटरव्यू ॾींदा न थोरो कॉन्शियस हूंदो आहे त हाणे इंटरव्यू थो ॾियां अलाए छा थींदो अलाए कहिड़ा सवाल पुछंदो पर हिते शायदि हिकिड़ो दोस्ताना माहौल बिल्कुलु त उन में अहिड़े क़िस्म जी फीलिंग कोन हुई ख़ुशी पिए थी मिसाल तव्हां सां ॻाल्हाईंदे ॿुधंदे जवाबु ॾींदे तमामु बहितरीनु ऐं सर जी ॻाल्हि हुई त अचण खां पहिरीं तव्हां ॾिठो पसीना अची विया पघर बि आयो मूंखे असां हिननि पसीना सुकण लाइ पखे जे साम्हूं बीहारियो हुयो पघर बि आयो त अलाए छा थींदो पर हिते अचण खां पोइ अलाह जो शुक्र आहे ऐं तव्हांजो हिकिड़ो कंफर्ट ज़ोन हुयो असांजे पाण जेको त हिकिड़ो माना ईअं पियो लॻे फैमिली जो माहौल आहे ॾाढो सुठो बहितरीनु
ऐं असांजो ही प्रोग्राम पहुतो आहे पंहिंजे पंहिंजे इख़्तिताम ॾे यकीनदासीं तव्हां खां इजाज़त वठंदासीं। ज़िंदगी महिरबानी रही, साह में साथ रहे तो वरी मुलाक़ात थींदी। नाउ टेक केयर, बाय बाय, अल्लाह हाफ़िज़। अल्लाह।